अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 17 सेप्टेम्बर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। अवामी तहरीक 27 आइनी तरमीम खे सिंध विरहाइण जी साज़िश करार ॾेई छॾियो। 24 सेप्टेम्बर ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान। सरकारी मुलाज़िम मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतिजाज बणियल। हुकूमत अञा ताईं एहतिजाजी मुज़ाहिरनि जो नोटिस न वरितो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो हैदराबाद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो। कराची में कफनपोश एहतिजाज जो ऐलान। सिंधियन नेशनल कांग्रेस कोरंगी पारां क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ कराची में एहतिजाज जो ऐलान। सियाफ ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन ऐं मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतिजाज। साना जो वेबिनार धारी आबादकारी ऐं जाली आदमशुमारी सिंध लाइ ख़तरे जी घंटी करार। आलमी सतह ते आवाज़ उथारण जो ऐलान। अवामी तहरीक 27 आइनी तरमीम खे मुल्क लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो आहे। अवामी तहरीक पारां 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ 24 सेप्टेम्बर ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान ऐं 28 सेप्टेम्बर ते एहतिजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, अवामी तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ मल्ला, सिंधियाणी तहरीक जी अॻवान हुसना राहू जो प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इस्टेब्लिशमेंट मौजूदा हुकूमत खे कूड़ी इलेक्शन ज़रिए चूंडाए उन करे आंदो त जीअं उन खां मुल्क में शामिल इकाइनि ऐं क़ौमुनि जे वसीलनि जी फुलूट करण जा समूरा कानून ठाहिराया वञनि ऐं फ़ैसिला वरिता वञनि। 26 आइनी तरमीम खां पोइ एंटी दहशतगर्दी जो एक्ट आंदो वियो, जंहिंमें बुनियादी इंसानी हक़नि खे पेरनि हेठां लताड़ियो वियो आहे। बज़ाहिर सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ पीका एक्ट आंदो वियो। पीका एक्ट न रुॻो सहाफ़ियुनि जो पर मुल्क जे समूरनि माण्हुनि जो आवाज़ दॿाइण जो कारो कानून आहे। हिन हुकूमत खां अॻु बि साॻियनि PDM जे गॾियल हुकूमत हुई ऐं मौजूदा साॻियो वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ हो, तॾहिं बि तेज़ रफ़्तारी सां मुल्क दुश्मन कारा कानून पास कया विया। हिन वक़्तु 27 आइनी तरमीम जो शिदत सां ज़िक्र कयो पियो वञे। मालूम थियो आहे त ईंदड़ 26 सेप्टेम्बर ते क़ौमी असेंबली में 27 आइनी तरमीम जो बिल आंदो पियो वञे, जंहिंमें सूबनि खां पंहिंजे हदनि जे अंदरि फेरफार जा इख़्तियार खसे नवनि सूबनि ठाहिण जा मुकमल इख़्तियार वफ़ाक़ हवाले कया वेंदा। असां सम्झूं था त 27 आइनी तरमीम में इम्कानी तरीन क़िस्म जो कारो कानून आंदो वियो त उहो मुल्क लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थींदो। मुल्क जा हुकुमरान इस्टेब्लिशमेंट जे इशारनि ते अहिड़ा मुल्क दुश्मन कानून जोड़ियुनि था जंहिंसां मुल्क जी सालिमियत ख़तरे में पइजी वञे। हिकु तरफ़ 27 आइनी तरमीम ज़रिए नवनि सूबनि ठाहिण लाइ कारा कानून आंदा पिया वञनि त ॿिए तरफ़ पंजाब में ॿोॾि जो बहानो बणाए कालाबाग डैम समेत नवनि डैमनि ऐं कैनालनि जी अॾावत जी मुहिम हलाई पई वञे। हिन मुहिम वसीले पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे साज़िशनि नाअहली ऐं करप्शन ते परदो विधो पियो वञे। असल में पंजाब ऐं वफ़ाक़ पंहिंजी नाकामी फुलूट तां ध्यानु हटाइण लाइ मीडिया ज़रिए माण्हुनि जा ज़हन मुंतशिर करण लाइ डाइवर्जेंट मीडिया थ्योरी तहत अमल करे रहिया आहिनि। पंजाब जे हुकुमराननि सिंध सां दुश्मनी करे सिंधु दरिया खे भर्ती कंदड़ 3 नदियूं रावी, सतलज, ब्यास हिंदुस्तान खे विकिरो करे छॾियूं। पंजाब जा हुकुमरान ही 3 दरिया हिंदुस्तान खे विकिरो न कनि हा ऐं ही दरिया मुसलसिल वहंदो रहे हा त अॼु पंजाब जी आवाम सां अहिड़ी सूरतहाल न थिए हा। पंजाब जे अवाम दुश्मन हुकुमरान जे पॉलिसियुनि जे नतीजे में पंजाब ऐं सिरैकी वसेब जा माण्हू ॿोॾि जे वर चढ़ी विया आहिनि।
अॻवाननि वधीक चयो त सिंध घण तरफ़े घेरे हेठि आहे। हुकुमरान सिंध जा वसीला ईअं फुरे लुटे रहिया आहिनि जीअं सिंध खे इन माल गनीमत में हथु आई हुजे। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे कारे कानून वसीले सिंध जे 13 लख एकड़ ज़मीन ग्रीन पाकिस्तान मनसूबनि अरब कंपनियुनि समेत ॿियनि मुख़्तलिफ़ कंपनियुनि नेशनल कंपनियुनि खे ॾियण जो सिलसिलो जारी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि वधीक चयो त बज़ाहिर सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ पीका एक्ट आंदो वियो। पीका एक्ट न रुगो साथियुनि जो पर मुल्क जे समूरनि माण्हुनि जो आवाज़ दॿाइण जो कारो कानून आहे। हिन हुकूमत खां अॻु बि साॻी PDM जी गॾियल हुकूमत हुई। मौजूदह साॻियूं वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ हो, तॾहिं बि तेज़ रफ़्तारी सां मुल्क दुश्मन कारा कानून पास कया विया। हिन वक़्तु 27वीं आइनी तरमीम जो शिदत सां ज़िक्र कयो थो वञे, जिन में सूबनि खां पंहिंजे हदनि जे अंदरि फेर फार जो इख़्तियार खसे नवनि सूबनि ठाहिण जो मुकमल इख़्तियार वफ़ाक़ जे हवाले कया वेंदा। असां सम्झूं था त 27वीं आइनी तरमीम में इम्कानी तरह इन क़िस्म जो कारो कानून आंदो वियो त उहो मुल्क लाइ इंतहाई ख़तरनाक साबित थींदो। मुल्क जा हुकुमरान इस्टेब्लिशमेंट जे इशारनि ते अहिड़ा मुल्क दुश्मन कानून जोड़िन था जंहिंसां मुल्क जी सालमियत ख़तरे में पइजी वञे थी। 1971 में जॾहिं इस्टेब्लिशमेंट बंगालियुनि खे दीवान सां लॻायो त उन जा ख़तरनाक नतीजा निकिता ऐं पाकिस्तान ॿिनि हिसनि में विरहाइजी वियो। अॼु बि इस्टेब्लिशमेंट मुल्क दुश्मन साज़िशनि में मुलवस आहे, छाकाणि त बांग्लादेश सां कयल ज़ुल्मनि, ज़ियादतनि, ॾाढ ऐं जबर जे नतीजे में मुल्क ॿिनि हिसनि में विरहाइजी वञण जे बावजूद इस्टेब्लिशमेंट ऐं उनजे पालियल मुल्क टोड़ींदड़नि मां कंहिं बि फर्द खे सज़ा न आई। अॼु बि इस्टेब्लिशमेंट सूबाई इकाइनि ख़िलाफ़ साज़िशनि ऐं संगीन ॾोहनि में मुलवस आहे। बोगस डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधी माण्हुनि जो अंग घटाए ॾेखारियो वियो। NFC अवार्ड में सिंध सां ना इंसाफ़ नथो पियो वञे। सिंध जे पाणी ते मुसलसिल पंजाब जे हुकुमरान जे धारनि जो सिलसिलो जारी आहे। वफ़ाक़ इदारनि में सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। सिंध जे तेल, कोयले, गैस, पेट्रोल समेत मैदनी वसीलनि ते वफ़ाक़ काबिज़ आहे। गुज़िरियल इलेक्शन में हिकु भेरो ॿीहर वरी MQM जे दहशतगर्द में साह विधो वियो आहे। दहशतगर्दनि खे इलेक्शन में चूंडाए सिंध जे अवाम जे सीने मथां सुवार कयो वियो आहे। मौजूद साथियो, सिंध जे विरहाङे जी साज़िश ख़िलाफ़ कालापाक डैम समेत नवनि डैमनि, कैनालनि, कारपोरेट फार्मिंग ऐं मैदनी वसीलनि जी नीलामी ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां 24 सितंबर 2025 ते हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी, जंहिंमें सियासी समाजी धुरनि, अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, उस्तादनि, शागिर्दनि, हारनि, मज़दूरनि अॻवान खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं ऐं गॾियल लाइमाल जोड़ियो वेंदो। अवामी तहरीक तरफ़ां 28 सितंबर ते धाड़ेल राज, सिंधु दरिया ते पाणी जे धारनि, लाकड़नि ख़िलाफ़ कंदकोट में रैली कढी वेंदी ऐं सिंध जे मोहबत माण्हुनि खे शिरकत जी असीं दावत ॾियूं था। तमामु ॾुखियो वक़्तु आहे। सिंध जा माण्हू, आम माण्हू, ॻोठनि जा माण्हू इन सॼे मामले में पुरमन डिघी जदोजहद लाइ तयारु थियनि जीअं पाण मुल्क दुश्मन ऐं क़ौम दुश्मन जेके साज़िशनि उनखे पाण मों ॾेई सघूं। पेंशन ख़तमु करणु तोड़े पघारूं घटाइण ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िम सॼी सिंध अंदरि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जे एहतिजाजी मुज़ाहिरनि बावजूदि सिंध हुकूमत अञा ताईं को बि नोटिस नाहे वरितो। काल्ह बि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां सिंध हुकूमत तरफ़ां सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन बाबति नओं कानून लागू करण सां गॾु सरकारी मुलाज़िमनि सां थींदड़ ॿियनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग खां गुल सेंटर ताईं एहतिजाजी मार्च कयो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते हलंदड़ एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में कयल एहतिजाजी मार्च में मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। हैदराबाद जी थधी सड़क रोड शहबाज़ बिल्डिंग आड़ो लॻल एहतिजाजी धरणे सबबि ट्रैफ़िक जो निज़ाम पिणु दरहम बरहम थी वियो, जॾहिं त उनखां अॻु सरकारी मुलाज़िमनि आफ़ीसनि में कमु छॾे हड़ताल करे रैलियुनि जी सूरत में एहतिजाजी मार्च में शिरकत कई। सिंध एम्प्लॉइज़ यूनियन जे सदर अशरफ ख़ासकेली, महमूद चौहान, सरदार शाह, मुनीर हालेपुट ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हुकूमत पारां मुलाज़िमनि जी पेंशन ते लागू कयल कारे कानून, पघारनि में वाध न करण ऐं DRA जी रोक सरासर ज़ुल्म आहे, जंहिं ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी।
अॻवाननि ख़बरदार कयो त जेसिताईं जाइज़ मुतालबा तस्लीम न कया वेंदा मुख़्तलिफ़ खाते जे हज़ारे सरकारी मुलाज़िमनि पारां पेंशन में कटौती न करण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ रैली कढी कराची में सिरनि ते कफ़न ॿधी एहतजाज कयो वेंदो, जेको मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो। हुननि चयो त असां सिंध हुकूमत खे चार्टर ऑफ डिमांड पेश कयो हो, जंहिंमें मुतालबो कयो हो त 1 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघारनि में 70% इज़ाफ़ो कयो वञे, DRA 50% ॾिनी वञे, जेको ॿियनि सूबनि ऐं वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे बि ॾिनो वियो आहे। हुननि चयो त बजाए असांजे मुतालबनि खे तस्लीम करण जे पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते कारो कानून जोड़े मुलाज़िमनि जी पेंशन जी कटौती जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंसां मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। हुन चयो त इहा पेंशन ई आहे जंहिंसां मुलाज़िम रिटायर थियण बाद पंहिंजो घर ठाहे थो, नियाणियुनि जूं शादियूं कराए थो या वरी पंहिंजे औलाद खे को रोज़गार खोले ॾिए थो। हुननि चयो त हिन अवामी हुकूमत जो मंशूर हो रोटी कपिड़ा ऐं मकान, उहो ॾियण बदिरां ही उबतो खाधल गिरह बि पेट मां कढणु घुरनि था। हिननि चयो त हुकूमत जे कारे कानून ख़िलाफ़ सॼी सिंध जा मुलाज़िम मुतहद थी रोडनि ते निकितल आहिनि। एहतजाज मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कोरंगी पारां कोरंगी बिलावल कॉलोनी में क़ौमी कारकुननि जे गुमशुदगियुनि कूड़नि केसनि में जेल में क़ैद करण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी ज़िले कोरंगी जे ऑर्गेनाइज़र मुजाहिद सिंधी जी सदारत में थी गुज़री। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त गुम कयल क़ौमी कारकुननि जे लाइ एहतजाज जे ॾोह में गिरफ़्तार कयल सिंधियन नेशनल कांग्रेस जस्का में ॿियनि क़ौमी कारकुननि खे जेकॾहिं आज़ादु न कयो वियो त ज़िले कोरंगी पारां प्रेस क्लब कराची ते एहतजाज कयो वेंदो। गॾिजाणी में बिलावल कॉलोनी जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र ज़ुबैर लंजार, मुसवर शेख उर्स शेख, राकेश कुमार, सिजावल खुहावड़, इमदाद सुमरे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन सियाफ मरकज़ पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ ऐलानियल सिंधगीर एहतजाजी तहरीक जे सिलसिले में सियाफ ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम तरफ़ां PD फैकल्टी ज़रई यूनिवर्सिटी आॾो एहतजाजी कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो वियो। सियाफ ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम तरफ़ां मरकज़ी सॾ ते लॻायल एहतजाजी कैंप ते मरकज़ी सदर अमर आकाश लाखो, जनरल सेक्रेटरी ज़ुबैर हसन पहवर ऐं आसीस लगारी शिरकत कई। सियाफ अॻवाननि शागिर्दनि सां मुखातिब थींदे चयो त सिंध में सरकारी नौकरी जो वाहिद ऐं अहम ज़रियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो आहे, जेको करप्ट पीपल्स पार्टी सरकार जे सहकार सां तबाह थी रहियो आहे। मेरिट जो जनाज़ो निकिरी चुको आहे ऐं आख़िरी सतह जी करप्शन थी रही आहे। सरकारी सिफ़ारिशनि ते भर्तियूं थी रहियूं आहिनि। जेकर ईअं थींदो रहियो त नौजवान शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। अॻवाननि चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नाजाइज़ियुनि जे नतीजे में सिंध ते तमामु ख़राब असर पइजी सघनि था। हुक्मराननि खे अखियूं खोलणु घुरिजनि ऐं अहल नौजवान शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जे अज़ाले लाइ कोशिशूं वठनि। ॿिए हालतुनि में सिंध जो नौजवान शागिर्द नाइंसाफ़ी कंदड़ ज़िम्मेवार शख़्सनि जी ॻिची में हथ विझण लाइ वधी रहियो आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंध हुकूमत ऐं सिफ़ारिशें करप्शन जे आधार ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन में भर्ती थियल करप्ट कामोरनि में करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे। मेरिट जी मुकमिल लताड़ थी रही आहे। पीपल्स पार्टी सरकार जी सिफ़ारिशें पैसनि एवज़ नौकरियूं ऐं विकिरो करे अहल नौजवाननि जी अहलियत खे क़त्ल कयो पियो वञे। डॉक्टर महारंग बलोच जी वकील ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ एडवोकेट ईमान मज़ारी तरफ़ां जस्टिस सरफराज़ डोगर ते हिरासमेंट जी शिकायत दर्ज कराई वई हुई। शिकायत ते जजनि ते ॿधल इंक्वायरी कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंमें जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ ख़ान, जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर ऐं मोहम्मद सुमन रफ़त इम्तियाज़ शामिल आहिनि। जॾहिं त हिकु ॿुधणी दौरान जस्टिस डोगर ईमान मज़ारी खे चयो हो त वात बंदि रखे ऐं एहतराम जी हद में रहे, छाकाणि त ईमान मज़ारी ते हुन इल्ज़ाम हयो हो त अदालत खां ॿाहिरि हुन चीफ जस्टिस खे डिक्टेटर चयो आहे। जस्टिस डोगर ईमान मज़ारी खे तौहीन अदालत जी धमकी पिणु ॾिनी हुई।
जॾहिं त इहो बि मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त अदालत जे कमरे में हादी अली ईमान जे मुड़ुस खे जज पारां चयो वियो हो त हू खेसि सम्झाए। इल्ज़ाम में इहो बि शामिल आहे त जस्टिस डोगर ईमान मज़ारी सां जिन्स जे बुनियाद ते तौहीनामेज़ रवैयो इख़्तियार कयो हो ऐं धमकियूं ॾींदड़ ॿोली बि ॻाल्हाई हुई। ईमान मज़ारी अदालत खां CCTV फुटेज महफ़ूज़ करण ऐं मुहैया करण जी दरख़्वास्त बि कई आहे त जीअं वाक़े जी जांच थी सघे। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जी एडवोकेसी एंड राइट्स कमेटीअ पारां सिंध में धारी आबादकारी, जाली आदमशुमारी ऐं उनजा सिंध जे मुस्तक़बिल ते असर जे उनवान सां ऑनलाइन वेबिनार मुनक़िद कयो वियो। कॉन्फ्रेंस में जेके मुक़रर शामिल हुआ उन्हनि में अमानुल्लाह शेख एडवोकेट, आदमशुमारी बाबति किताब लिखंदड़ मशहूद काज़ी ऐं ज़ेबिस्ट, कराचीअ जे सिंधी व्यास अकेडमी जे रिसर्च एसोसिएट सारंग जो शामिल हुआ। कार्रवाई ज़ुल्फ़कार ख्वाजा हलाई, साना जे चेयरमैन डॉक्टर मक़बूल हालेपोटो समूरनि शिरकत कंदड़नि जी भिटाई जे बैदि सां आजियां कई। हुन चयो त सिंध हज़ारे सालनि खां पंहिंजे मथां थियल यलगारनि खे मुंहुं ॾींदी अचे पई। नामियारे दानिश्वर दिलशाद भुट्टो सीनियर पंहिंजी ॻाल्हि ॿोल में चयो त सिंध में धारी आबादकारी रेड कलफ जे दौर खां थी हुई। निंढे खंड जी विरासत बैदि हिंदुस्तान मां लखे मुहाजिर पंजाब गिरास कंदा सिंध पहुता। वॾे वज़ीर खोड़ो मुखालफ़त कई त खेसि लाथो वियो। 1948 में सिंधी हिंदू आबादी ते मुनज़िम हमला कराया विया ऐं कराची खे मर्कज़ हवाले कयो वियो। हुन ॿुधायो त 1941 में कराचीअ जी आबादी लॻभॻि 4.5 लख हुई, जेका 1947 खां पोइ तेज़ी सां तब्दील थी ऐं अॼु पिशावर खां बि वधीक पश्तून कराची में आबाद आहिनि। अमानुल्लाह शेख एडवोकेट चयो त धारनि जी आबादकारी ऐं जाली आदमशुमारी ॿ वॾा मसइला आहिनि, पर सिंधियुनि वटि मज़बूत इदारा न आहिनि। वॾेरा शाही ऐं सियासी कमज़ोरियूं सिंध जे हक़नि जी हासिलात में वॾी रंडक बणियल आहिनि। हुन ज़ोर ॾिनो त मिडल क्लास खे सियासी तौरु मुतहरिक थियणु खपे। हुन चयो त सिंध खे नए सोशल कॉन्ट्रैक्ट तहत क़ौमी हक़ ॾिना वञनि। आदमशुमारी ते किताब लिखंदड़ कैनेडा जे रहवासी लेखक मशहूद काज़ी चयो त दुनिया में आदमशुमारी रियासती प्लानिंग लाइ थींदी आहे, पर पाकिस्तान में उनखे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ इस्तेमालु कयो वियो। 2017 ऐं 2023 जी आदमशुमारी में सिंध जी आबादी खे घटि ॾेखारियो वियो ऐं सिंध जे हिसे ते धारनि जो कंट्रोल वधायो वियो। हुन चयो त इहो सिंध जे बका जो मसइलो आहे ऐं सिंधियुनि खे हिकु नुक़्ते वारी एजेंडा ते गॾु थियणु खपे। नौजवान महक़िक़ सारंग जो तारीख़ी पस मंज़र बयानु कंदे ॿुधायो त 1947 में लॻभॻि 11 लख मुहाजिर सिंध में आया। 1955 खां पोइ बैराजनि जी तमीर सां धारनि जी आबादकारी वधी। 1979 में अफ़गान मुहाजिर अची विया ऐं अॼु ताईं 4 खां 7 मिलियन खां वधीक पश्तून सिंध में आबाद थी चुका आहिनि। उन खां सवाइ लखे बंगाली ऐं रोहिंग्या पिणु सिंध में रहनि था, जिन जो सिधो असरु सिंध जी मईशत ऐं डेमोग्राफी ते पइजे थो। साना जे जनरल सेक्रेटरी असद अली शेख ॻाल्हाईंदे चयो त साना सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो। आख़िर में साना एजुकेसी एंड राइट्स कमेटी जे चेयरमैन ज़ुल्फ़कार ख्वाजा हिकु करारदाद पेश कई, जेका मंज़ूर थी, जंहिं मूजिबि साना 2023 जी आदमशुमारी खे मुकमल तौर ते रद्द थी करे ऐं मुतालबो थी करे त ईंदड़ आदमशुमारी जे तरीक़े में सिंध जी हक़ीक़ी माण्हुनि ऐं तमामु स्टेक होल्डरनि खे शामिलु कयो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सियासी शोबे, तनज़ीमी शोबे ऐं सेंट्रल कमेटी जे हैदराबाद में मौजूदु CC मेंबरनि जो रस्मी इजलास तरक़ी पसंद हाउस हैदराबाद ते जाम अब्दुल फ़ताह समेजे जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में हैदर शाहाणी, होत ख़ान गाॾाही, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक़ सोलंकी, गौतम चन्ना शिरकत कई। इजलास में मजमूई सियासी सूरतहाल सां गॾु पार्टी जी तनज़ीमी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठंदे ॼाणायो वियो त हुक्मरान पंहिंजे माज़ी मां सिखणु, दुरुस्त दग इख़्तियार करण बजाए मुल्क में मिलियल महदूद जमहूरी आज़ादियुनि खे बि सलब करे रहिया आहिनि। महकूम क़ौमनि जे जाइज़ घुरिजनि जो पूराव करण बजाए
मुल्क में शामिल तारीख़ी वहदतनि जे वजूदनि खे मिसारण लाइ नवनि सूबनि जो राग आलापे रहिया आहिनि। हुकुमरान रिजीम आॻी वन यूनिट ज़रिए मुल्क खे ॿाद करे चुकी आहे। उन बावजूदि दुरुस्त दग ते चढ़ण लाइ तयारु न आहिनि। मुल्क खे हक़ीक़ी जमहूरियत जी राह ते चाढ़ण बजाए सदारती सिस्टम आणणु, 18वीं तरमीम में मिलियल अंधनि मंडनि इख़्तियारनि खे ख़तमु करण जूं रिथूं आणे महकूम क़ौमनि जे मैदनी वसीलनि ते कब्ज़े जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। इजलास में मुल्क में माहौलियाती ख़राबियुनि ऐं तबाहकारियुनि जे ख़ात्मे लाइ जोगा उपाउ वठण बजाए बरसातनि ऐं ॿोॾि जे तबाहकारियुनि में अवाम खे निंधड़को छॾण जी मज़मत कई वई। उन मौक़े ते चयो वियो त बेयारो मददगार लखे माण्हू बंदनि रोडनि रस्तनि ते पियल आहिनि जिन जी का अमली मदद नाहे थी। हुकुमरान रुॻो फ़ोटूं सेशन में मसरूफ़ आहिनि। सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जो अहम इजलास मलीर में मुनक़िद थियो, जंहिंमें मरकज़ी काबीना ऐं कराची चैप्टर जे अॻुवाणनि शिरकत कई। मरकज़ी नायब सदर ख़ालिक जुनेजो जी सदारत हेठि मलीर में इजलास थियो। इजलास में अलायंस जे बानी रुकन ऐं अॻूणे सदर लाला उस्मान बलोच ख़ासि तौर ते शिरकत कई। इजलास में तनज़ीमी ढांचे खे दरपेश मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति तफ़सीली ग़ौर वीचार कयो वियो। मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश थियूं ऐं फ़ैसिलो कयो वियो त अलायंस खे वधीक मुनज़म ऐं मज़बूत करण लाइ मेंबरशिप ऐं यूनिट साज़ी जे अमल खे तेज़ कयो वञे। शरीक थींदड़नि कराची में ताज़नि बरसातनि सबबि पैदा थींदड़ ॿोॾि वारी सूरतहाल ऐं मलीर दरिया जे रिवर बेड में तामीर थियल भुट्टो एक्सप्रेस वे खे पहुतल नुक़सान बाबति ॻाल्हाईंदे चयो वियो त हिन मनसूबे ते थींदड़ अवामी तनक़ीद हक़ीक़त में अलायंस जे बयानी ऐं उनजी सियासी ऐं क़ानूनी जदोजहद जी कामयाबी आहे। इजलास में तय कयो वियो त इन हवाले सां अलायंस कराची प्रेस क्लब में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कंदी, जंहिंमें इंडिजिनस राइट्स लीगल कमेटीअ जी महिनत ऐं मौक़िफ़ खे उजागर कयो वेंदो। उन मक़सद लाइ माज़ी जा क्लिप्स ऐं बयान बि सोशल मीडिया ते ॿीहर जारी कया वेंदा, जीअं वाज़े थिए त भुट्टो एक्सप्रेस वे ते जेके एतिराज़ अॼु उथिया आहिनि उहे नुक़्ता अलायंस ऐं लीगल कमेटी शुरूआति खां खणी अची रही आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त अलायंस खे सियासी तौरु मुतहरिक करण लाइ राब्ते जी मुहिम हलाई वेंदी, मुख़्तलिफ़ वसीलनि जा दौरा कया वेंदा, साॻिए वक़्तु अवामी जागरता जे अमल खे तेज़ करण ऐं क़ानूनी जदोजहद खे वधीक मुयसरु बणाइण लाइ एडवोकेट काज़िम हुसैन मैसर जी सरबराही में सिंध जे मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन सां बि राब्ता कया वेंदा। शिकारपुर में 62 ठेकेदार जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। औरतनि समेत पाक किताब खणी सख़्त नारेबाज़ी, पाण साड़ण जी पिणु कोशिश कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त असांखे मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासाइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, 62 ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शेख भिरकियो में झेड़े दौरान रमज़ान लगारी क़तल थी वियो, वाक़े ख़िलाफ़ लाश रखी एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। कंडियारो भरिसां ॻोठ सलेमान कल्होड़ो जे रवासी कल्होड़ा बिरादरी जे माण्हुनि पारां बिरादरी जे बासरनि जे नाजाइज़नि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सलमान कल्होड़े, मोहम्मद अयूब, ग़ुलाम सरवर ऐं ॿियनि चयो त ग़रीब मिसकिन आहियूं, बिरादरी जे बासर असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बिना जवाज़ असां ते कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मूं मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। कचे जे ॿोॾि मुतासिरनि जा अहिंज वधी विया। ॻोठ मोर झबर शेख जा सवें माण्हू ॿोॾि जे पाणी में फाथल आहिनि। सरकार पारां ॻोठ जे लाइ पुल ऐं ॿियो रिलीफ न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। ॻोठ मोर झबर शेख जे ॿोॾि मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़र सिंध पारां मासूम न्याणी सायरा सुमरो जे अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ मकली में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अब्दुल जब्बार सुमरो, अली मोहम्मद सुमरो ऐं ॿियनि चयो त मासूम न्याणी सायरा सुमरो ॾहरकीअ जे मियां अरसलान ऐं ॿियनि जी हवेली में क़ैद आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त लाॻापियल
आला इख़्तियारियूं फौरी तौर ते नोटिस वठी सायरा सुमरो जी आज़ादी लाइ क़दम खणनि। फरीदाबाद में मारूशाख जे पुछड़ी ते पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगारनि अमीन बिरोही, ख़लील अहमद डेरो, मोहम्मद ख़ान डेरो, सलमान डेरो, माजिद अली मला ऐं ॿियनि चयो त शाख जी पुछड़ी में पाणी जी हथरादू खोट करे ज़मीनूं बंजर करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त धामरावाह जी पुछड़ी ते राशिई करप्ट ऑफिसर सलीम टांवरी खे रखी पाणी बंदि करायो वियो आहे। नए दुबाले में SDP अॻवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो करे बदीन कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी मोहम्मद हनीफ़ जट, जब्बार मंगरियो, मलिक मोहम्मद गशकोरी, महबूब लुंड, बचल कुंभार, सुहेल मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। वारेह भरिसां नसीराबाद जे वापारी खां फुर ख़िलाफ़ नसीराबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो। जामशोर में वधंदड़ बदअमनीअ ते ज़ाब्तो न अची सघियो। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी मां सिंध यूनिवर्सिटी जे रिटायर प्रोफेसर जे घर में धाड़ो हयो वियो। जामशोरो ज़िले में वधंदड़ बदअमनी इंतिहाई ख़राब सूरतहाल इख़्तियार करे वई आहे। सिंध यूनिवर्सिटी जे रिटायर प्रोफेसर डॉक्टर वज़ीर अली बलोच जे घर में 6 खां वधीक हथियारबंद दाख़िल थिया, जिन घर भातियुनि खे यरगमाल बणाए सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान फुर कयो। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सकरन में तालका सदर मिठल जलबाणी ऐं तालिबुनड़ जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ग़ाज़ी नजीब चांडियो, शौकत भाणुजो, एजाज़ मीराणी ऐं ॿिया पिणु एहतजाज में शामिल हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त 29 साल गुज़रण बावजूदि क़ाइदे इनक़लाब शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिंखे असां रियासत जी न सिर्फ़ु नाकामी सम्झूं था पर क़ातिलनि जी सहूलियतकारी बि सम्झूं था। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते इंसाफ़ कयो वञे ऐं क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। मीरो ख़ान में जस्कम कारकुननि पारां NGO ऐं बैंक इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बोर्ड मुतासिरनि खे घरनि जा पैसा न मिलण ख़िलाफ़ रैली कढी वई हुई, जंहिंजी अॻवानी जस्कम कारकुन मोहम्मद हसन जतोई, इख़्तियार दायो, आसिफ़ जतोई, आगा तुनियो ऐं फरहान भट्टी करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध सरकार बोर्ड मुतासिरनि खे घरनि जी नए सिर तामीर जो मुआवज़ो ॾेई रही आहे। मीरो ख़ान में क़ाइमु बैंक ऐं NGO इंतिज़ामिया जे नाक़स इंतिज़ामनि जे करे मुआवज़ो वठण लाइ ईंदड़ औरतूं दरबदर बणियल आहिनि। हुननि जो वधीक चवणु हो त मीरो ख़ान ऐं सिजावर जूणे जो तालकनि जे मुख़्तलिफ़ ॾुराहनि इलाइक़नि मां हर रोज़ सवें औरतूं किराया भाड़ा भरे सुबुह जो बैंक खुलण खां अॻु रक़म वठण लाइ पहुची वञनि थियूं, पर NGO ऐं बैंक इंतिज़ामिया ढही पियल घरनि जी नए सिर तामीर जो मुआवज़ो वठण लाइ ईंदड़ मुतासिर औरतुनि खे रुलाए रही आहे, जंहिं करे सवें औरतूं रोज़ दरबदर थियनि थियूं। हुननि मुतालबो कयो त पैसनि वठण वारे तरीक़ेकार खे आसान बणायो वञे। मीरपुर बठोर भरिसां कारी गुंगड़ी जेतिरी आर सेमनाले खे बासरनि पारां ॾिनल गैरक़ानूनी ॻंढे तबाही मचाए छॾी आहे। सेमनाले जी खांटी न हुजण ऐं लॻल ॻंढे सबबि ॻोठनि ऐं ज़रई ज़मीननि में वॾो पाणी बीठल हुजण ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सदाम चांडियो, अली अहमद चांडियो, कामरान चांडियो, जुम्मो कोहली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त बरसातनि सबबि ॻोठनि ऐं ज़रई ज़मीननि में वॾो पाणी बीहजी वञण करे असांजे ज़रई ज़मीननि में पोखियल फसल तबाह थी रहियो आहे। हुननि चयो त पाणी जे निकाल लाइ 3R सेमनाले खे जत बिरादरी जे माण्हुनि पंहिंजे ॻोठ वटां गैरक़ानूनी तौर ते ॻंढो ॾेई छॾियो आहे।
हुननि चयो त बासरण पारां ॾिनल गंढे खे हटाइण लाइ जॾहिं ड्रेनेज अमलदारनि सां गॾु पहुतासीं त जत बिरादरी जे माण्हुनि हथियार ऐं कुहाड़ियूं खणी असांजी रस्ता रोक कई, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी खे गस ॾिनो वञे। टंडे आदम में निगरी सां मुबैना ज़्यादती वारे वाक़िए जी मुतासिर निगरी खे धमकियूं मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मासूम निगरी सां थियल ज़्यादती बाद इंसाफ़ न मिलण ते मुतासिर निगरी जे वालिद मोहम्मद बिलाल शेख पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते हुन कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस जवाबदारनि खे लाकअप में महिमान बणाए रखियो आहे। पुलिस पंहिंजे पटे भाई जी विंगार वहंदे हुननि खे बचाए रही आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जामशोरो पुलिस 9 क्लास जे शागिर्द खे खंभे गुम करे छॾियो। नौजवान जे वालिद पोहरियत बस ड्राइवर अली हैदर बिरोही एहतजाज कंदे चयो त आज़ादी लाइ पुलिस ॾोकड़ घुरी रही आहे। पैसा न ॾियण ते कूड़ा केस दाख़िल करण ऐं हाफ फिराई जूं धमकियूं बि ॾिनियूं वञनि पियूं। जामशोरे जे ॻोठ अब्दुल्ला चावड़ो जे रहवासी ऐं 9 क्लास जे शागिर्द बस कैलेंडर नौजवान यूनस बिरोही खे जामशोरो पुलिस कोर्ट ॿाहिरां हाज़िरी दौरान मुबैना तौरु खंभे गुम करे छॾियो आहे। संदसि वालिद पोहरियत ड्राइवर अली हैदर बिरोही जामशोरे में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पुटु 9 क्लास जे शागिर्द यूनस बिरोही खे जामशोरो पुलिस खंभे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त संदसि आज़ादी लाइ रिश्वत घुरी पई वञे। ॾोकड़ न ॾियण जी सूरत में पुट खे हाफ फिराई करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुन मुतालबो कयो त DIG SSP ऐं ॿिया वसवारा नोटिस वठी मुंहिंजे पुट खे आज़ादु कराइनि। मोरे भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अली नवाज़ भान स्कूल जी छित जा चापड़ धमाके सां किरी पिया। उस्तादनि ऐं शागिर्दनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। उन मौक़े ते उस्ताद सैयद अली अकबर शाह NCHD उस्ताद मोहम्मद तगियल ॿुधायो त स्कूल जी छित मां चापड़ किरण सबबि ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। स्कूल ज़बून हाल बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल नए सिर तामीर कराए ॾिनो वञे ऐं समूरियूं सहूलियतूं पिणु ॾिनियूं वञनि। मोरे भरिसां शहीदनि जे ॻोठ लगारी बजाराणी में सिंध सभा जे मरकज़ी सॾ ते सिंधी इनाम जी आज़ादी शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे खून जो केस दाख़िल कराइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त असांजे वालदेन भाइरनि चाचनि अज़ीज़नि ऐं ॻोठाणनि ते दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करे 114 ॾींहंनि खां उन्हनि खे क़ैद कयो वियो आहे। उन्हनि जूं मुलाक़ातूं बंदि आहिनि। बीमारियुनि में तड़पी रहिया आहिनि। इलाज बि नथो कराए वञे। 30 खां मथे असांजा प्यारा खंभे गुम कया विया आहिनि। मिल्कियतूं मसमार कयूं वियूं आहिनि। फुरलुट कई पई वञे। ॻोठ जी नारी फज़ीला लगारी मासूम निगरी सां ज़ालिमनि जे ज़ुल्म खां तंग थी सिंधु दरिया में टिपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। अहिड़े ज़ुल्म ॾाढ बरबरीअ ते आवाज़ु उथारण ऐं एहतजाज करण ते सिंध सभा जे सरबराह सिंधी इनाम खे बि गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल करे जेल में बंदि कयो वियो आहे। मुलाक़ात ते पिणु पाबंदी विधी वई आहे। असांजे नौजवाननि इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे खून जो इल्ज़ाम बि शहीदनि जे वारसनि ते लॻाए असल क़ातिलनि पुलिस ऐं प्राइवेट माण्हुनि ऐं सिंध हुकूमत जी अहम शख़्सियत खे बचायो पियो वञे। सिंध सां ऐं सिंधु दरिया सां मुहबत करण जे करे सिंध हुकूमत लगारियुनि सां अहिड़ो ज़ुल्म ॾाढ करे रही आहे। हुननि मासूम ॿारनि रोंदे चयो त असां हुकुमराननि जे कहिड़नि कहिड़नि ज़ुल्मनि जो दास्तान बयानु करियूं। हुननि चयो त पीपल्स पार्टी हुकुमराननि लगारियुनि सां ज़ुल्म कया आहिनि। उन्हनि खे तारीख़ कॾहिं बि बख़्श न कंदी। हुननि चयो त SUP जो सरबराह सैयद ज़ैन शाह असांजे ज़ुल्म जो आवाज़ु बणियो। उन ते बि कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। मतिलबु त जेको बि लगारी जे हक़ में ॻाल्हाईंदो उन ते कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। असां पंहिंजे हक़ सचे इंसाफ़ जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं।
इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।